बाबा ये बुखायल भोले जड़ो बूथ करे वेठो आए तो खैर यार गोरा फिक्र ने में वेठो तो सजो डी छोरो घर में लड़े ही कोन तो बाबा ने मूड सही कर एक खुश खबरी बुधाए कहिड़ो सही तू धाड़ो हणी आयो ही जो मूड सही कया मूं सोचो त जवानीअ में चढ़ंदे वॾो से काटकू थींदे पर तो में त लोले जो लूण ही कोन्हे मेरा बाबा कन्न खोले बुद्ध तो सही ॾाढो ही हणी आयो हाँ वाकई खुशखबरी है छा कंहिं खेची भट ॾिनई बरुअ खे होते रखी से जान जा पुट हाणे मूठ सही कई दिल असिल बाग बार थी वई भला ॿुध के बड़े ची भट ॾिनई से ए छोरे जा चीकट निकिता कीअं निकितसि चीकट ची ची कई बाबा काल बरुअ खे खंबे खणी वियोसि ॿुध हाणे परू किथे आहे बरुअ खे मुंड वारी बनीअ ते रखियो अथमि वरियाम बि उते आहे हीअं गए बूटा बूटा के बाहर तो तुझा के खबर पए त असीं मूंखे जवाननि जा पुट आहियूं बाबा बलणे वेड़ी ॾिनी अथमांसि असल 8 ॾींहं त उथी वेही कोन सघंदी ॿुध सालार खाना के खबर चार आहे न न रह सघे या कोन ॿुधायो अथमि भला ॿुध सालार खाना जे कन ते ॻाल्हि विझी छॾ वॾेरनि जी सलाह सबाब खां सवाइ ॿियो न आहिनि थींदा हा बाबा सालार खान खे अॼु ॿुधाईंदुसि नहीं छोरे परूअ जो अन्न पाणी बंदि करीसि होसि ताईं बुख मारीसि जेसिताईं असांखे का साख पत नथो ॾिए कहिड़ी साख वठांसि असांखे इहो कसम ॾिए त जीअं परूअ खे छॾींदासीं त परू ई असांजो ॻोठु छॾींदो ऐं सालिह वारा बि ॻोठु छॾींदा जीअं परू या साख पत ॾे पोइ परूअ माथो कढजाए ईअं न छॾिजांसि ठीकु आहे बाबा फिलहाल त न परूअ जी पुठीअ तां चमड़ी लाहियां को अंदर ठारियां बाक़ी साख परू खां पिया वठंदासीं हिते रखीसि जान जा पुट तोते तमा एड़ो किनो बदबूदार इल्जाम हणंदसि जो तुंहिंजी जिंदगी बर्बाद थी वेंदी तूं मुंहिंजे साम्हूं कंध खयो आहे हाणे मां तुंहिंजो कंध न कपायां न त मुंहिंजो नालो बि बानो न आहे सोप सीरियल सिंध ॼाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो